ओके जी, हमारे साथ है हाय जना, हाय टू यू, मी आर कलोड़ो, शो एंड वॉइस नाइस, बहुत प्यार करती हूँ, आई लव यू, मी टू मेरी जान, सलाम अदावरियाम, सॉन्ग साजन तुम प्यार की लड़ाई में, अच्छा जी, एंड डोन तू मुखा खफा मां तोखा खफा, तू फंदो पाए फाही खा पो तोखे भी मज़ा आई मूंखे भी मज़ा। अच्छा, टॉपिक डोन शॉपिंग नहीं कराई, डोन शॉपिंग नहीं कराई, अच्छा जी, तो डोन भाई शॉपिंग कराई है, डोन भाई चवे थो तू हुकुम कयो थियो हाज़िर हाँ, मां बीठो तुंहिंजे ख़ातिर हाँ, ओ आर तुंहिंजे दरवाज़े ते, बाइक झलियूं कंहिं पासे ते, सिंगार करे तू संभरी आ, हणी नारो नजम चए निकिरी आ, कर शॉपिंग मूंसां हली शहर, पोइ मोटी अचिजांइ पोएं पहर, सोना हार वठी ॾियां सोना कंगण, तू हुकुम त कर ओ मुंहिंजा मखण, कजल क्रीम चूड़ियूं वठी ॾियां, भिंडियूं बसर तूरियूं वठी ॾियां, लीमा लथा हिन मूरियूं वठी ॾियां, सिगरेट चवीं त बीड़ियूं वठी ॾियां, सॼी उमिरि पई अंडा खा, कुकड़ कुकड़ियूं चूड़ियूं वठी ॾियां, भली भरे खण बाचको, जे पोइ थिए को खिजको त ॾाढो ॾाढो ॾींदो साईं कुटको। अच्छा, वेल आज फाइनली डोन भाई जान ने आर को शॉपिंग करवाने के बारे में सोच लिया। आगे क्या लिखते हैं, हल वॾा वॾा तू वाला वठ, कंहिं कबट जा तू ताला वठ, हर चीज़ तो लाए कभी हाज़िर, रुगो शयुनि जा नाला वठ, कर शॉपिंग हली तू शौक़ मां, नसीराबाद जे हर हिकु चौंक मां, चप्पल चई या सैंडल चई या गरम मसालो पीठल चई या 10 क्लास जो मेडल चई, अलायो आर कहिड़ियूं कहिड़ियूं आ करे तू शॉपिंगियूं अहिड़ियूं आ, सॼो शहर मुठ में वेड़ियो आ, हल हली तू रेशम गली, ड्रेस खणी आ चूंडे भली, जाते चवी उते हली, ख़र्च कंदसि तो ते खुली, ईंदी वठी या वठी वेंदी आ तुंहिंजी मर्ज़ी। अच्छा, इहो सम्झ में न आयो या हथनि ते रंग, अच्छा हणी सफ़ा तो अहिड़ो जो मर्ज़ीअ जी मालिकियाणी आ, सुलझल पाण सियाणी आ, हा मुंहिंजे मन जी राणी आ, हल वेह हली कंहिं पार्लर ते, ठहराए पाण खे ऑर्डर ते, भली दाबो करे तू दर्जीअ ते, भली ड्रेस सिबराए कॉलर ते, हल होटल ते तू मानी, पोइ जेका वणई जानी, चाहे पीए या बोतल पीए, चाहे सारो होटल पीए, बिल सारो डोन भरींदो, तुंहिंजी ख़ातिर छो न भरींदो, गर्मी घणी आ सोलर वठ, उन सां गॾु एयर कूलर वठ, साबुण वठ या सरफ वठ, भल खणी तू बर्फ़ वठ, जेको पहिरीं जेको पाई हा तुंहिंजी मर्ज़ी, जेको चाहीं ओ आर इहा तोखे ख़बर नाहे, शायदि मूं लाइ तू चाहीं, मुंहिंजो साह तू मुंहिंजो चाह तू, मुंहिंजो ड्राह तू मुंहिंजो ठाह तू, ओ आर ओ आर ओ आर आहीं वॾी लाह तू। फाइनली चलें, आर को तो मिल गया उनका जवाब, क्या चाहिए आर, और यहाँ पर लेंगे आप लोगों से भी इजाजत, क्योंकि टाइम भी खत्म हो चुका है शो का, इतनी सारी बातें होती, इतनी